अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैरपुर नाथन शाह का अब्दुल गनी सियाल जी ख़बर ॾींदा हलूं। खैरपुर नाथन शाह में एहसास किफ़ालत सेंटर बंद हुअण करे खैरपुर नाथन शाह शहर के हबीब बैंक ते एहसास किफ़ालत जा पैसा हलंदड़ ऐं बेवा औरतुन में इजाफ़ो हुअण करे औरतूं सख्त परेशान थियण लगियूं। जड॒हिं त बेवा औरतुन वधीक दाईंदे ॿुधायो त असां आला इख्तियारनि खां पुरज़ोर अपील था करियूं त खैरपुर नाथन शाह शहर में सिर्फ एक हबीब बैंक में एहसास किफ़ालत जा पैसा हली रहा आहिनि। एक बैंक में असी सभई बेवा औरतूं बीमार आहियूं, असी सभई बेवा औरतूं बीमार आहियूं ऐं असी केतिरो ई टाइम हिक हंधि बीही था रहूं। एक बैंक आसरे में असी बीही बीमार थी पियासीं। अहिड़े ज़ुल्म जो नोटिस वठी खैरपुर नाथन शाह शहर जा सभई एहसास किफ़ालत सेंटर मुकमिल खोलिया वञनि, न त ॿी सूरत में असी सभई औरतूं एहतजाजी मुज़ाहिरो कंदासीं।